जैं जैं प्रीत रखी आ तैं तैं पातो आ। कल भी पातो 1469 में भी पातो जॾहिं सतगुरु जो आगमन थियो 4 उदासियूं थियूं। जैं प्रीत रखी आ उन्हनि पातो आ, जैं अॼु प्रीत रखी आ जेके अॼु रखनि था उहे भी पाइनि था। प्रीत रखी बेबे नानकी इतिहास तव्हांजा ॿुधल हूंदा, संगत काफ़ी टाइम खां तव्हांजे कीर्तन ॿुधे थी। कोशिश हूंदी शॉर्टकट में कुछ इतिहास जेके संगत लाइ नवां हुजनि उहे साम्हूं रखिया वञनि। प्रीत रखी बेबे नानकी जेकी अरदास करे पई दाता हे निरंकार तू ॿियनि खे सिर्फ़ वीर ॾिना आहिनि, सिर्फ़ भाइर ॾिना आहिनि। पातशाह कृपा कर मांखे उहो वीर ॾे जेको मुंहिंजो वीर हुजे और जगत जो पीर हुजे। सतगुरु जो आगमन थियो आहिनि जगत या पीर धन गुरु नानक देव महाराज। अरदास कंदाऊं छा चवंदाऊं गुरुआं दे गुरु। दुनिया में हिकु इंसान जो कंहिं हिकु माण्हू जो जन्म हूंदो आहे तो सिर्फ़ घर वारा चलो वधीक पोस्ट ते हूंदो शहर वारा मनाईंदा, मुल्क मनाईंदो। वाहिद गुरु नानक जो आगमन आहे जेको दुनिया जे हर कोने में मनायो वेंदो। जेको दुनिया जे हर कोने में आहे, चाहे वो सऊदी अरब आहे, चाहे बगदाद आहे, चाहे चीन आहे, चाहे जापान आहे, चाहे असांजो पाकिस्तान आहे, चाहे इंडिया आहे, हर कोने में दुनिया में धन गुरु नानक देव महाराज जी आवाज में गूंजा हूंदियूं। छो जो हेड़ो सतगुरु जे जेड़ी माल बेबे नानकी प्रीत रखदी ना, प्रीत रखी राय बुलार, प्रीत रखी बेबे नानकी, प्रीत रखी भाई मर्दाने। ॾिसो जंहिं प्रीत रखी आहे असां अरदास छा कंदाऊं, हर स्कूल में वञो, जंहिं जगह ते वञो, कहिड़ो संदेश ॾिनो वेंदो आहे, जीअण जा ढंग सेखारिया वेंदा आहिनि। तोखे जीणो कीअं आहे, तोखे करिणो छा आहे, घर में कीअं हलणो आहे, परिवार सां कीअं हलणो आहे, इहे शयूं सेखारियूं वेंदियूं। सिर्फ़ संसार सेखारियो वेंदो आहे, पर वाहिद गुरु नानक जो घर आहे जाते पहिरों सनेवा पहला मरण कबूल जीवन की छड़ास। छो जो सच्चाई आहे। जेड़ी माल भाई मर्दाना जी के मोकलियो 2 पैसा ॾेई करे वञ, 1 रुपए 1 पैसे जो कूड़ वठी आ, 1 पैसे जो सच वठी आ, तो वो जेड़ी माल काथों जवाब न मिलियो, कंहिं सियाणे चयो कि जीवन कूड़ मरण सच्चा, जेड़ी माल अची करे चयो सतगुरु के, उनी माल सतगुरु उहा हामी भरी के हा जीवन कूड़ आ, जीवन कूड़ा। पहला मरण कबूल क्लास ही सतगुरु जे घर में ही आए। पो साथ संगत जी खबर आ जाए मुझे गुरु नानक सां प्रीत रखी आ न, उनजो जीवन तो गुरु नानक जी शरण में थियो, उनजो मरण भी सतगुरु जे चरणन में थियो। अरदास कई हुई बेबे नानकी, अरदास कई राय बुलार, अरदास कई भाई मर्दाने। हुया तो मिरासी भाई मर्दाना जी, को जात पात कौम ऊंच जात नीच जात कदी ॿुधो आहे गुरु नानक जे घर में। राजा हुजे, फकीर हुजे, दातो हुजे, मंगतो हुजे, पंगत में हिकी में वेही करे लंगर खाईंदा सब। खबर हूंदी आहे केड़ी जात जो आहे, अमीर आहे या गरीब आहे, घणी प्रॉपर्टी अथसि, घणा बंगला अथसि। न असां चवंदा आहियूं घटि ज़ात आहे, डेली रहरास साहिब में पढ़ंदा आहियूं सतगुरु छा चवंदा आहिनि, खसम विसारे टेकम जात। गुस्ताखी माफ़ कजो, जेको असां मो भी जंहिंखे जंहिंखे पंहिंजो खसम पंहिंजो निरंकार विसरी वियो आहे न, सतगुरु जी नज़र में असां कम जात, असां घटि ज़ात वारा। अहिड़ो सतगुरु साध संगत जी बेबे नानकी प्रीत रखी पुकार कंदी। सतगुरु वाइदो कयो हुयो, बेबे जॾहिं जॾहिं तूं प्यार सां यादि कंदी, चाहे केतिरा कोह परे हूंदासीं, तो वटि हाज़ुर थी वेंदासीं। को वीर समझी न, पीर समझी बेबे नानकी प्यार कयो हुयो। एक ॾींहुं इहे ई आगमन जा ॾिहाड़ा सतगुरु जे अवतार जो ॾींहुं हुजे। सतगुरु उदासीन ते ॿाहिरि विया हुया जगत जो उधार करण लाइ, तहां असां जड़न के तारण लाइ। आगमन जो ॾींहुं राय बुलार जे मन में ॾाढी प्रीत उथी सतगुरु जे दर्शन जी। राय बुलार पहचानण वारनि मूंसे पहिरियों सिखो, जंहिं गुरु नानक खे गुरु करे ॼातो सुञातो। जेको अॼु गुरुद्वारा मालजी साहिब दर्शन कंदाऊं असां नानकाणा साहिब में, वण जे हेठों जेकी नांग छाया कई, उते राय बुलार के पहचान थी, हे कोई आम इंसान न, हे त निरंकार जो रूप आहे। जड़ी माल मेहता कल्याण दास साहिबन ते हथ खयो न 20 रुपए जो सौदो करे, जड़ी माल सतगुरु आया हुया सच्चा सौदा, जेको 20 रुपए जो एड़ो सौदो थियो अॼु